अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजो ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी, जियापे जे जाखोड़ में सुंदरता जूं 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन हैदराबाद सिंध, फरवरी 2021। कहाणी आहे बाबा अम्मा वार छो नथी कटराए। मां पंहिंजो ॿारु ॾिसी सघां थी? ख़ुशीअ मां सरशार मां पुछियो। नर्स हिकिड़ो गोश्त जो गोलो कंबलनि में विढ़ियल संदसि हवाले कयो ऐं हुन पाॿोअ विचां पंहिंजे नए ॼावल ॿार खे कंबलनि मां ॻोल्हे लधो ऐं हिकु वॾो साहु खयईं। डॉक्टर ने हिकदमि रुख मोड़े वरितो ऐं कमरे जे वॾियुनि दरियुनि मां ॿाहिरि निहारणु लॻा। मुड़ुस संदसि हथु झले वरितो ऐं प्यार मां ॾांहुंसि ॾिठाई। ॿारड़ो बिना कननि जे पैदा थियो हो। वक़्तु ॿुधायो त ॿार जे ॿुधण जी क़ुवत बिल्कुलु मयारी हुई। बसि मुंहं ते कननि वारनि जायुनि ते बसि सुराख हुआ ऐं कननि जूं पापड़ियूं ऐं ॿाहिरियां हिसा अणठहियल हुआ। हिकु ॾींहुं जॾहिं हू स्कूल मां डोड़ंदो आयो ऐं सिधो पाण खे अची माउ जे हंज में उछलायईं त हूअ त हिकदमि सम्झी वई त इहो सभु त ईअं ई थियणो आहे। नंढड़े ॿार ॾुख विचां सुॾकंदे चयो, हिकु छोकिरे वॾे छोकिरे मूंखे अढंगो सॼियो। ॿारड़ो जवान थियो ऐं पंहिंजी बदकिस्मतीअ जे करे वधीक मशहूरु हुयो। जेतोणीकि हू क्लास जो सदर हुयो पर वरी बि मथसि खिल ठठोल जारी हुई। कुदरत खेसि मौसीक़ी ऐं अदब जे हवाले सां बेइंतिहा ॼाण ॾिनी हुई, पर हू ॿियनि खां लहराईंदो हो। तूं ॿियनि ॿारनि सां कीअं मिलंदे, पंहिंजी अॻी हयाती कीअं गुज़ारींदे? मां सदाईं फ़िकिर कंदी हुई। छोकिरे जे पीउ ख़ानदानी मुआलिज सां मशवरो कयो, कुझु थी सघे थो? छा असीं कुझु करे सघूं था? कननि जे माहिर डॉक्टर वराणियो, मां सम्झां थो त मां ॿाहिरि कननि खे जराहीअ वसीले लॻाए सघां थो, जे उहे किथां हासिलु थी सघनि। हाणे उन शख़्स जी ॻोल्हा शुरू थी जेको हिन नौजवान लाइ अहिड़े क़िस्म जी क़ुर्बानी ॾेई सघे। 2 साल गुज़री विया। हुन ओचितो पंहिंजे माउ खे डोड़ंदे अची ॿुधायो, अम्मा मूंखे अस्पताल घुरायो अथनि। को अहिड़ो महिरबानी शख़्स आहे जंहिं मूंखे पंहिंजा कन ॾियणा कया आहिनि। ॿुधाए सो नथो त केरु आहे, पर हुन बहरहाल वाइदो कयो आहे। माउ ॾाढी ख़ुशि थी। हुन पंहिंजे पुट खे हिकु वॾो भाकुर पातो ऐं चयाईं, हाणे तो मां हिकु ॿियो कामयाबु शख़्स उभिरंदो। ईअं ई थियो। हिकु बाकमाल शख़्स ज़िंदगीअ में अॻियां निकिरी आयो। हू बेइंतिहा ज़हीन हो ऐं कामयाबियुनि संदसि क़दम चुमिया। ऑपरेशन खां पोइ सुतत ई हू ॿाहिरि मुल्क पढ़णु हली वियो। घर वारनि सां कॾहिं कॾहिं मुलाक़ात थींदी हुई ऐं सदाईं उहो ई सुवालु पुछंदो हो त मूं लाइ इहा क़ुर्बानी केरु ॾेई सघे थो? संदसि पीउ उन जे सुवाल ते सदाईं खिलंदो हुयो, छॾु खणी, जे केरु ॿुधाइणु नथो घुरे त भला ज़ोरीअ पुछिबो छा? न, पर मूंखे ख़बर त हुअणु घुरिजे न, एॾो ख़ज़ानो मूंखे कंहिं ॾिनो? मां हुन जो अहसान त नथो लाहे सघां, पर हुन बाबति ॼाणे त सघां थो न। बिल्कुलु न, पीउ वराणियो, तोखे ॿुधाइण जी इजाज़त ई कान्हे। हुन असां सां उहो मुआइदो कयो हो त असीं कॾहिं बि तोखे हुन बाबति कोन ॿुधाईंदासीं। नेठि उहो कारो ॾींहुं बि अची वियो जेको पुटनि जे ज़िंदगीअ में ईंदो आहे। पंहिंजे पीउ जे भर में बीठे हुन पंहिंजे माउ खे ताबूत में लेटियल ॾिठो। आहिस्ते आहिस्ते संदसि पीउ हुन जे माउ जा अछा वार परते कया ऐं खेसि ॾेखारियईं। संदसि 2 कन कपियल हुआ। खेसि यादि आयो, अलाए छो हुन गुज़िरियल भेरे पंहिंजे पीउ खां पुछो, बाबा अम्मा वार छो न कटराईंदी आहे? ऐं संदसि पीउ खेसि का बि वरंदी कोन ॾिनी हुई, जॾहिं त माण्हू परियां बीठे मुर्कियो हो। भरिसां बीठल पीउ संदसि कननि में सुरॿाट कयो। तुंहिंजी माउ चवंदी हुई त खेसि ॾाढी ख़ुशी आहे त हूअ हाणे वार नथी कटराए ऐं कॾहिं बि कंहिंखे उहो ख़्यालु बि न आयो त को हूअ का घटि ख़ूबसूरत लॻे थी। असुलु हुस्न दिलि जो हूंदो आहे ऐं असुलु ख़ज़ानो उहो न आहे जेको असांखे ॾिसण में ईंदो आहे। असुलु हुस्न पाण ई नज़र ईंदो आहे ऐं असुलु ख़ज़ानो लिकल हूंदो आहे।